अमेरिका जी वर्मोंट यूनिवर्सिटी जी तहक़ीक़ मूजिबि जेके माण्हू ॻाढ़नि मिर्चनि खे पसंदि कंदा आहिनि उन्हनि में तकिड़े मौत जो ख़तरो 13% टरी वेंदो आहे। तहक़ीक़ में चयो वियो आहे त उन जो इहो सबबु आहे त मसालेदार ग़िज़ाऊं आम मर्ज़नि जीअं दिलि जूं बीमारियूं ऐं फालिज जो ख़तरो घटाइनि थियूं। हिन तहक़ीक़ दौरान 16,000 अमरीकी शहरनि जी ग़िज़ाई आदतुनि जो जाइज़ो 23 सालनि ताईं वरितो वियो, जंहिं दौरान 5,000 माण्हू लाॾाणो करे विया। नतीजनि मां ख़बर पई त जेके माण्हू ॻाढ़नि मिर्चनि मां ठहियल खाधा पसंदि कंदा आहिनि उन्हनि में मिर्च मसालनि खां परे भॼण वारनि जी भेट में वक़्त खां अॻु मौत जो ख़तरो 13% ताईं घटि हूंदो आहे। माहिरनि जो चवणु हो त इहा ॻाल्हि ख़बर नाहे पइजी सघी त लाइफ स्टाइल में कहिड़ी तब्दीली खां सवाइ ॻाढ़नि मिर्चनि जो इस्तेमालु ज़िंदगीअ खे फ़ाइदेमंद कीअं साबित थिए थो। पर माहिरनि जे ख़्याल में इन जो सबबु इंसानी जिस्म जे सेल्स जो मथां तह सबबु थी सघे थो, जेको मिर्चनि लाइ हिकु एजेंट जो कमु करे थो। तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त ही ॻाढ़ा मिर्च जल्द मौत जो ख़तरो घटाइनि था ऐं ही ग़िज़ा जो फ़ाइदेमंद जुज़ आहे। पर इन ॻाल्हि जो ख़्यालु रहे त घणा मिर्च मसाला चर्बी ॻाइण में मददगार साबित थियनि था। इहो बि ज़हन में रखो त पंहिंजे तिबी हालतुनि जे हवाले सां मसाला खाइण या न खाइण बाबति डॉक्टर सां सलाह करणु ज़रूरी आहे।